अहमद शाह साहब सनम मारवीअ खां का बि माफ़ी कोन वरिती। नेठि कल्चर मिनिस्टर ज़ुल्फ़िकार शाह साहब सॼो पार पाण ते खयो ऐं चयईं त मां माज़रत खो आहियां सनम मारवी खां जेकॾहिं हुनखे ॾुख पहुतो आहे। अदा असां रड़ियूं कयूंसीं, असां कूकूं कयूंसीं, असां वॾियूं दाऊं कयूंसीं, दा वेल थी वियो, कहर थी वियो, दा असांजी सिंधियाणी खां वॾो कहर थी वियो। सनम मारवी वॾे गुस्से में हुई, तवाईअ में हुई, सॼी सिंध तवाईअ में हुई, मां बि तवाईअ में 8 मिंटनि जी मूं कल्ह टियों वीडियो ठाही हुई अदी सनम मारवीअ जी हिमायत में, पर अदा डिंगरनि ते अटो हारजी वियो, सनम वई ठही ऐं असां वियासीं ईअं ई रही। ठाव त थियणो हुयो, पर इहो कहिड़े क़िस्म जो ठाव थियो आहे। दादा सॼी वीडियो मूं ॾिठी, साईं ज़ुल्फ़िकार शाह पंहिंजी वालटा इहा पोस्ट कई आहे जंहिंमें मैडम नूरुल हुदा शाह साहिबा बि आहे, अहमद शाह साहिब बि आहे, सनम मारवी वेचारी कंफ्यूज़ थी वेठी आहे। सो अहमद शाह साहिब किथे बि सॼी वीडियो में इहो नथो चवे त मां माज़रत को आहियां, मूंखां ग़लती थी वई आहे, भला ईअं ई चवे हा अणॼाणाईअ में ॼाणाईअ में मूंखां थी सघे थो थी वई हुजे, जेकॾहिं ईअं थियो आहे त पोइ मां माज़रत को आहियां। हूअं चए थो मुंहिंजी भेण आहे, छोटी बहन है, बच्ची है मेरी, और ये बड़ी बातें करता है अहमद शाह। लेकिन अहमद शाह ने एक जुमला भी इस तरह से मतलब बयान नहीं किया। अहमद शाह ने कहीं पर भी ये नहीं कहा कि मैं सनम मारवी से माज़रत ख्वाह हूँ, मैं माफ़ी चाहता हूँ, मुझसे गलती हुई, अनजाने में जाने में, कहीं पर भी अहमद शाह साहब ने नहीं कहा। अहमद शाह साहब एॾो बाअसर माण्हू आहे, एॾो बाअसर माण्हू आहे जो नेठि ज़ुल्फ़िकार शाह साहब खे पाण माफ़ी वठणी पई था कम खे ठाहिण जे लाइ। हेॾो सिंध जो प्रेशर हुयो, हेॾो अहमद शाह पाण को वॾो डिंगा, जंहिं यको उन ॾींहं खां वठी करे अहमद शाह साहब